अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं हमां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु तव्हांखे अपडेट ॾींदुसि मुहर्रम ख़ैर सां ॾहाको पूरो थी वियो दोस्तों। अॼु तव्हांजे लाइ सिंधी शोबे जे हवाले सां बहितरीनु अपडेट मूं आंदी आहे। सिंधी ड्रामनि जे हवाले सां, सिंधी फिल्म इंडस्ट्री जे हवाले सां, ख़ासि करे दुलाब ड्रामो ऐं चंड ग्रहण जे ड्रामे जे हवाले सां वॾी अपडेट आंदी आहे मूं तव्हां लाइ दोस्तों। जे तव्हांखे तकड़ात वीडियो बेशक छॾे सघो था, लेकिन पोइ पछताईंदो। हीअ वीडियो तव्हांजे कम जी आहे, हिन खे 2-3 मिनट वॉच कयो, ॾिसो ऐं तव्हांखे नई अपडेट अॼु मिलण वारी आहे। जेका असां अपडेट आणींदा आहियूं दोस्तों, उहा का हल्की फुल्की अपडेट न ॾींदा आहियूं। हेतिरे ॾींहंनि खां पोइ मां हीअ अपडेट आंदी आहे त तव्हांखे ॾिसणी पवंदी ऐं सिंधी ड्रामनि जे हवाले सां जंहिंजो तव्हांखे बेसब्री सां इंतज़ारु आहे। मूंखे बि ख़बर आहे सिंधी ड्रामनि, नवे ड्रामनि जो तव्हांखे वॾो इंतज़ारु आहे। बहरहाल हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं पंहिंजी अपडेट सकून सां ॿुधो। ऐं तव्हांखे तॾहिं चवंदो आहियां दोस्तों, हिकिड़ी वीडियो में सॼी अपडेट असां ॾेई छॾींदा आहियूं, जीअं तव्हांखे बार बार का वीडियो न ॾिसणी पवे। वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, सिंधी भाइर आहियूं, महिरबानी करे हिन वीडियो खे पहिरियों लाइक करे छॾियो। इहो लाइक करणु फ्री हूंदो आहे। अॻिते पोइ वधूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, ऐं लाइक करे ऐं सुठा कमेंट करे छॾियो। जे सब्सक्राइब न आहे कयो, ज़रूरु चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़ दोस्तों। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ॾहाको ख़तमु थियो ख़ैर सां ऐं दुलाब ड्रामे जूं ज़ोरो शोर सां तयारियूं शुरू आहिनि। जी दुलाब ड्रामे जूं ज़ोर ऐं शोर सां तयारियूं हली रहियूं आहिनि ऐं दुलाब ड्रामे जी हाणे शूट शुरू थी वेंदी कुझु हिकु अधु ॾींहं जे अंदरि। ऐं हिन जो पहिरियों स्पेल रिकॉर्ड कयो वञे थो। पहिरें स्पेल जी लिखत सभु कुझु मिली चुकी आहे फरज़ंद मलिक खजू साहब खे, ऐं राइटर नूर ज़ौर साहब उन खे पहिरें स्पेल जी लिखत ॾेई छॾी आहे। ऐं हू पहिरियों स्पेल रिकॉर्ड जॾहिं कंप्लीट कंदो, उहो पहिरियों स्पेल हलायो वेंदो चैनल ते, उन खां पोइ उन खे ॿिए स्पेल जी वरी लिखत ॾिनी वेंदी दोस्तों। ईअं हूंदो आहे, हिकु स्पेल लिखिबो आहे। स्पेल में 25 क़िस्तां हूंदियूं आहिनि, 20 खां 25, 30, 50 क़िस्त बि स्पेल में कंहिं में हूंदी आहे। वॾे हिसाब सां वरी ॿियो स्पेल, टियों स्पेल, अहिड़े हिसाब सां रिकॉर्ड थींदो वेंदो आहे। आहिस्ता आहिस्ता ड्रामो, छाजे करे ही सोप सीरियल हूंदा आहिनि, इन जी वॾियूं क़िस्तां हूंदियूं आहिनि। आहिस्ता आहिस्ता इन्हनि खे रिकॉर्ड कयो वेंदो आहे, पोइ साल हले, 2 साल हले, अहिड़े हिसाब सां। बाक़ी रही चंड ग्रहण ड्रामे जी ॻाल्हि, इहा तव्हांखे मां हाणे ॿुधायां थो दोस्तों। चंड ग्रहण अहिड़ो ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। उन जी शूट तव्हां ॾिसी चुका आहियो। शूट उन जी काफ़ी अरसे खां वठी हली रही आहे। उन जो पहिरियों स्पेल लॻभॻि कंप्लीट थी चुको आहे। थी सघे थो हाणे जेको आहे हिन हफ़्ते खां पोइ उन जी प्रोमो ऐं टीज़र अची वञे। अञा ताईं दुलाब ऐं जेको आहे चंड ग्रहण, इन ॿिन्ही जो टीज़र या प्रोमो रिलीज़ नाहे कयो वियो। इहो मां तव्हांखे वाज़े कयां। सिर्फ़ु उन्हनि जा अपडेट, तस्वीरूं ऐं लिखत शेयर थी आहे। अदाकारनि जा नाला शेयर थिया आहिनि, जेका तव्हांखे लगातार मां इन चैनल ते पोयनि वीडियोनि में ॾेखारे चुको आहियां, कहिड़े ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि। जे तव्हां उहो वीडियो न आहे ॾिठो, हेठि वञी ॾिसी सघो था। त उन में मां कंप्लीट ॿुधायो आहे दुलाब ड्रामे में कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं कहिड़े अदाकार जो कहिड़ो रोल आहे। हाणे जेको तव्हांखे ॿुधायां थो, इहो ॿुधायां थो त कॾहिं ईंदो। जेका नवां दोस्त आया आहिनि, उन्हनि खे शइ जी ख़बर न हूंदी, उन्हनि खे अर्ज़ु आहे। हेठि मां वीडियो में ॿुधाए चुको आहियां, 2-3 वीडियो हेठि वञी चेक करे सघो था। त मूं ॿुधायो दुलाब ड्रामे में कहिड़ा अदाकार आहिनि ऐं आज़म मिंगल खे कहिड़ो रोल ॾिनो वियो आहे, ऐं जेको आहे अब्बास गुलोडाणे खे कहिड़ो रोल आहे। ॿिया जेका अदाकार आहिनि उन्हनि खे कहिड़ो रोल ॾिनो वियो आहे। गुंडो कहिड़ो आहे, विलन कहिड़ो आहे, हीरो केरु आहे, फनी कॉमेडी कास्ट कंहिंखे ॾिनी वई आहे, त वॾेरो कहिड़ो आहे, पुलिस जो किरदारु केरु अदा करे रहियो आहे, सॼो मां उहो हिन में कंप्लीट पोइ क़िस्त में ॿुधायो। 2-3 क़िस्तां हेठि वञी तव्हां वॉच कयो, तव्हांखे उहो वीडियो मिली वेंदो ऐं उन खे ॾिसो। तव्हां जे नवां आया आहियो, जे तव्हां मुंहिंजा पुराणा सब्सक्राइबर आहियो, तव्हां उहो ॾिसी छॾियो हूंदो, मूंखे इहा पक आहे। हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां चंड ग्रहण जी थोरी तफ़सील दोस्तों। चंड ग्रहण हिकु ज़बरदस्त सोप सीरियल आहे, लेकिन इन ॿिन्हिनि जा प्रोमो टीज़र तमामु जल्द हाणे रिलीज़ थींदा। पहिरियों चंड ग्रहण मुंहिंजे ख़्याल में इन जो प्रोमो या टीज़र अची सघे थो, तव्हां इन जो इंतज़ारु कयो। इहो जल्दी ईंदो दुलाब खां बि, लेकिन इन दुलाब जूं बि तयारियूं ज़ोर शोर सां आहिनि, लेकिन चंड ग्रहण जूं तयारियूं काफ़ी थी चुकियूं आहिनि ऐं इन जी तव्हां टेंशन बि न वठो। बाक़ी रहियो पंहिंजनि जा गदार ड्रामो, लाला फयाज़ जंहिंजो डायरेक्टर आहे, इन में जेको आहे डायरेक्शन आज़म मिंगल एक्टर आहे ऐं हीरो, ऐं विलन जेको आहे उमेद अली कलवड़ आहे। कुझु काफ़ी ॿिया अदाकार आहिनि। सुभाणे हिकिड़ी दोस्तों मुंहिंजी वीडियो अचण वारी आहे, जेको लाला फयाज़ जी ख़ुदि ज़बानी सां उन जेको ॿुधाए रहियो आहे त कहिड़ी जेको आहे अदाकार मिंड्रा पंहिंजनि जा गदार में कहिड़े अदाकार कहिड़ो रोल कयो आहे,
कहिड़ी कहाणी आहे सॼी मूं अॻे बि ॿुधाई आहे तव्हांखे पंहिंजनि जा गदार जी। हाणे उहो पंहिंजी ज़बान सां उन पंहिंजे जेको आहे न कहाणी ॿुधाई आहे ऐं पंहिंजो वीडियो शूट करे मूं ॾे मोकिलियो अथई। उहो मां सुबुह हिकु ॿ ॾींहं अंदरि इन यूट्यूब चैनल ते चाढ़ींदुसि। लाला फयाज़ जंहिं ज़हर ज़िंदगी में बकरार जो किरदारु अदा कयो। तव्हांखे यादि हूंदो फ़क़ीर जो पुटु हुयो, बाबा चवंदो आहे जंहिंखे आचर हर भेरे निभाॻो खुटे वेंदो हुयो ऐं आचर जहिड़े चरे खे बि जेको आहे लाला फयाज़ सुधारे छॾियो, सिधे रस्ते ते आंदो हुअईं। उहो बहितरीनु अदाकार आहे, पाण बि हिन में अदाकारी बि कई आहे। उन पंहिंजनि जा गदार में उन शूटिंग तमामु ज़ोर शोर सां हली रही आहे ऐं इन में जेको आहे हीरो आज़म मेंगल आहे। आज़म मेंगल हिकु वॾो हीरो आहे, तव्हांखे ख़बर आहे, को हल्को फुल्को हीरो न आहे। लेकिन उहो वीडियो मां तमामु जल्द चाढ़ींदुसि। तव्हां उन जी ज़बानी ॿुधो ऐं तव्हांखे अञा पोइ पको पुख़्तो यकीन थी वेंदो वाक़ई शाहिद खोसे जेका अपडेट ॾिनी उहा सची अपडेट हुई। कुझु ॾींहंनि जे अंदरि काफ़ी ॿियूं नयूं अपडेटां ऐं नवां वॾे अदाकारनि जा इंटरव्यू मां जारी करण वारो आहियां इन चैनल ते, शाहिद खोसो व्लॉग ते। आज़म मेंगल जा ऐं ॿिया जेका बि अदाकार आहिनि सभिनी जा वक़फ़नि बा वक़फ़नि मां इन चैनल ते अपलोड कंदुसि ऐं तव्हांखे हू पाण ॿुधाईंदा त हीउ चैनल कीअं आहे ऐं असांजो कमु कीअं हली रहियो आहे। इहा तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे तमामु जल्द। बाक़ी आज़म, बाक़ी ज़ुल्फ़कार बुर्दी, शमा मंगी, उम्मीद अली कलवड़, इन्हनि जा सभिनी जा नंढड़ा नंढड़ा इंटरव्यू मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते इन ते अपलोड करे चुको आहियां। प्ले लिस्ट उन्हनि जी अलॻि ठहियलु आहे, वञी चेक करे सघो था। शुरू में बि उन्हनि जा हिकु ॿ वीडियो पिया हूंदव, उन्हनि जी ज़बानी तव्हां ॿुधो हूंदो त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल केॾो हिकु हिन टाइम सिंध जे हवाले सां कमु करे रहियो आहे। दोस्तो जेको असां कमु करे रहिया आहियूं सिंध जे हवाले सां करे रहिया आहियूं। हिन टाइम को अहिड़ो चैनल न आहे जेको सिंध जी शोबिज़ खे, इंडस्ट्री खे प्रमोट करे ऐं जेका ग़लती हुजे ज़ाहिर करे, जेका सुठो कमु थियलु हुजे उन खे बि उजागर करे। असां कमु करे रहिया आहियूं उहो असांजो हीउ चैनल आहे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। सिंध जा जेका ड्रामा हली रहिया आहिनि अचण वारा आहिनि उन्हनि जो जेको आहे दोस्तो तव्हांखे सिमथ ॿुधाईंदा आहियूं त हीउ कहिड़े ड्रामो कहिड़ी सिमथ में वञी रहियो आहे। तंहिंजे करे चवंदो आहे त हिन खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं तव्हांखे वरी नॉलेज मिलंदी असांजे चैनल खां। बाक़ी ॿिया चैनल जेका आहिनि माण्हुनि जी गिला नथो कयां, उन्हनि खे बि सपोर्ट कयो तव्हां। हू सिर्फ़ु तव्हांखे एतिरो ॿुधाईंदा त हीउ ड्रामो हीअं हिन में हे थियण वारो आहे, हे थियण वारो। असां ॿई टेई कमु ॿुधाईंदा आहियूं, नॉलेज ॾींदा आहियूं तव्हांखे। अॻी कहाणी बि ॿुधाए छॾींदा आहियूं, नवे ड्रामनि जा अदाकार ऐं ड्रामनि जूं ग़लतियूं बि कढंदा आहियूं ऐं इहो जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त हिन ड्रामे जी परफेक्ट कहाणी आहे। हिन ड्रामे में हीअ जालप कई वई आहे, हिन में जेको आहे प्रोफेशनल कमु कयो वियो आहे, हिन ड्रामे में जेको आहे ॼटको कमु कयो वियो आहे, सॼो ज़ाहिर कंदा आहियूं। ऐं हिन टाइम जेको आहे हिकिड़ो ड्रामो सिंध जी अकासी करे रहियो आहे, उहो ड्रामो आहे हवेली। ऐं हवेली वारो ड्रामो दोस्तो मूंखे ख़ुदि पसंदि आहे। आज़म मेंगल जेको अदाकार आहे असद कुरैशी जहिड़ो बहितरीनु अदाकार आहे ऐं काफ़ी ॿिया अदाकार आहिनि, लेकिन हुनजो जेको आहे न डायरेक्शन ॾाढी मूंखे वणी। जेका हुन ते जंहिं राइटिंग कई आहे, जेको हुनजो कहाणी आहे ऐं हिकु बहितरीनु कहाणी आहे स्लो में, लेकिन ज़बरदस्त शइ आहे ऐं इहा घर में ॾिसण जहिड़ी शइ आहे। इन में को ख़ासि बदमाशी नाहे ॾेखारी वई, लेकिन हिन टाइम सिंध में जेका वाक़िया थी रहिया आहिनि उन्हनि जी अकासी करे रहियो आहे हवेली ड्रामो। हवेली ड्रामो हिकु अहिड़ो ड्रामो अथव जे तव्हां ॾिसंदव दोस्तो तव्हांखे पाण यकीन थी वेंदो त हवेली ड्रामो जेको आहे वाक़ई इन में लॿाड़ नाहे हयो वियो, इन में ख़ाली हवाल न आहिनि लिखिया विया, लेकिन उन में बहितरीनु कमु कयो वियो आहे। बहरहाल अचण वारा जेका ड्रामा आहिनि दुलाब आहे या चंड ग्रहण आहे, उहे दोस्तो कीअं आहिनि उहो दोस्तो मां त ॿुधाईंदो हलां। उन्हनि में मूंखे एतिरी पक उमेद आहे त कुझु चेंजिंग आहे। दुलाब ड्रामे में बि चेंजिंग थी सघे थी, चंड ग्रहण में बि। बाक़ी जेको पंहिंजनि जा गदार आहे उन में त बिल्कुलु चेंजिंग आहे, उहो मुख़्तलिफ़ ड्रामो आहे। बाक़ी हिकु ॿियो ग़रीब जो आवाज़ु अली हसन चढ़ड़ साहब बि जेको रिकॉर्ड करे रहियो आहे ड्रामो, डायरेक्टर अली हसन चढ़ड़ आहे, उहो अलॻि आहे ड्रामो। उन जी अञा पूरी अपडेट न आहे मिली असांखे, थोरी अपडेट मिली आहे, उहो तव्हांखे ॿुधाए छॾियोसीं इन वीडियो में। जीअं उन जी बक़ाया अपडेट ईंदी उहा बि तव्हां सां असां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त ग़रीब जो आवाज़ु जेको ड्रामो आहे नंढो सीरियल ड्रामो आहे। हाणे पंहिंजनि जा गदार बि हिकु नंढो सीरियल ड्रामो आहे ऐं ग़रीब जो आवाज़ बि नंढो सीरियल ड्रामो आहे। उहे ॿई सोप सीरियल ड्रामा न आहिनि, सोप सीरियल ड्रामा आहिनि दुलाब ऐं चंड ग्रहण। ऐं मुहर्रम जेको आहे मुहर्रम ख़तमु थी चुको आहे बाक़ाइदा। हाणे जेको आहे अॻिते ॾिसूं त छा थो थिए, लेकिन इहे ड्रामा जीअं पुॼंदा दोस्तो असांखे एतिरी पक आहे धूम मचाईंदा। ऐं अचण वारा ड्रामा छाजे करे इंतज़ारु आहे माण्हुनि खे हिन टाइम को ड्रामो अहिड़ो ख़ासि मिलियो न आहे हवेली खां बग़ैर ॿियो
ख़ासि ड्रामो न आहे। हा हिकिड़ो आहे गुलाम हुसैन बि हली रहियो आहे, लेकिन उन जूं हफ़्ते में कुल 2 क़िस्तां ईंदियूं आहिनि। माण्हुनि खे खपे त माण्हू इहो सोचे रहिया आहिनि त असांखे रोज़ानो क़िस्त खपे, अहिड़ो ड्रामो हले जेको टाइम पास थिए। जेका सिंधी ड्रामा ॾिसण वारा आहिनि, सिंधी जेको आहे शोबिज़ खे ॾिसण वारा आहिनि, उन्हनि खे त डेली एंटरटेनमेंट खपे न। ऐं डेली हाणे अहिड़ो कोई ड्रामो न आहे जेको डेली क़िस्त अचे। हवेली जूं क़िस्तूं अची रहियूं आहिनि 4 हफ़्ते में, लेकिन मुहर्रम जे करे फ़िलहालु बंदि थी चुको। हाणे उहो बि लगातार पंहिंजे रूल ते, पंहिंजे रूट ते, साॻिए टाइम ते हलंदो। उन्हनि जूं बि हफ़्ते में 4 क़िस्तियूं आहिनि। माण्हुनि खे एंटरटेनमेंट खपे, 2-3 ड्रामा खपनि। असांखे ख़बर आहे, असां पाण ॾिसंदड़ आहियूं, लेकिन तव्हांखे यकीन ॾियारे रहिया आहियूं त कुझु ॾींहं इंतज़ारु, हाणे तव्हांजे इंतज़ार जूं घड़ियूं बिल्कुलु ख़तमु थी चुकियूं आहिनि। ऐं दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, महिरबानी करे छॾियो तव्हां पंहिंजे दोस्तनि सां असांजे यूट्यूब चैनल जी लिंक ज़रूरु शेयर कंदा कयो। जे लिंक शेयर न कंदव त उहे असां वटि कीअं ईंदा, उन्हनि खे ही नॉलेज, ही अपडेट कीअं मिलंदी। छाजे करे अगरि तव्हांखे नॉलेज मिले सिंधी शोबे जे हवाले सां त इहो असांजो चैनल तव्हां परफेक्ट चैनल आहे। जे तव्हां हिन चैनल ते अची विया आहियो नवां त तव्हांखे मायूसी न थींदी हिन चैनल खां। हीउ चैनल अहिड़ो आहे, तव्हांखे ॾींहों ॾींहुं नॉलेज वधंदी वेंदी तव्हांजी। ॾींहों ॾींहुं तव्हां असांखां बि काफ़ी शयूं सिखी वेंदव ऐं सम्झी वेंदव त वाक़ई जेको आहे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल हिकु बहितरीनु चैनल आहे। ऐं तव्हांखे आहिस्ता आहिस्ता इन शइ जी ॼाण पवंदी वेंदी ऐं तव्हांखे एंटरटेनमेंट हिते ई मिलंदो, नॉलेज हितां मिलंदी, तव्हांखे प्रोफेशनल कमु असां वटां मिलंदो, सभु कुझु तव्हांखे कमु असां वटि मिलंदो। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अॼु जो वीडियो पुॻो आहे असांजो पुॼाणी ते। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾियो। जे सब्सक्राइब न आहे कयो त हाणे करे छॾियो। जे लाइक न आहे कयो त महिरबानी करे लाइक करे छॾियो। इहो बिल्कुलु फ्री आहे। ऐं पंहिंजी क़ीमती राय तव्हां कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा कयो, असांखे जीअं ख़बर पवे तव्हांजी क़ीमती राय छा आहे। मिलंदासीं असां वरी तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं हमां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु तव्हांखे अपडेट ॾींदुसि, मुहर्रम ख़ैर सां ॾहाको पूरो थी वियो दोस्तो। अॼु तव्हांजे लाइ सिंधी शोबे जे हवाले सां बहितरीनु अपडेट मूं आंदी आहे। सिंधी ड्रामनि जे हवाले सां, सिंधी फिल्म इंडस्ट्री जे हवाले सां, ख़ासि करे दुलाब ड्रामो ऐं चंड ग्रहण जे ड्रामे जे हवाले सां वॾी अपडेट आंदी आहे मूं तव्हां लाइ दोस्तो। जे तव्हांखे तकड़ि आहे त वीडियो बेशक छॾे सघो था, लेकिन पोइ पछताईंदो। हीअ वीडियो तव्हांजे कम जी आहे, हिन खे 2-3 मिनट वॉच कयो, ॾिसो ऐं तव्हांखे नई अपडेट अॼु मिलण वारी आहे। जेका असां अपडेट आणींदा आहियूं दोस्तो, उहा का हल्की फुल्की अपडेट न ॾींदा आहियूं। हेतिरे ॾींहंनि खां पोइ मां हीअ अपडेट आंदी आहे त तव्हांखे ॾिसणी पवंदी ऐं सिंधी ड्रामनि जे हवाले सां मां, जंहिंजो तव्हांखे बेसब्री सां इंतज़ारु आहे। मूंखे बि ख़बर आहे सिंधी ड्रामनि, नवे ड्रामनि जो तव्हांखे वॾो इंतज़ारु आहे। बहरहाल हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं पंहिंजी अपडेट सुकून सां ॿुधो। ऐं तव्हांखे तॾहिं चवंदो आहियां दोस्तो, हिकिड़ी वीडियो में सॼी अपडेट असां ॾेई छॾींदा आहियूं, जीअं तव्हांखे बार बार का वीडियो न ॾिसणी पवे। वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, सिंधी भाइर आहियूं, महिरबानी करे हिन वीडियो खे पहिरियों लाइक करे छॾियो। इहो लाइक करणु फ्री हूंदो आहे। अॻिते पोइ वधूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। ऐं लाइक करे ऐं सुठा कमेंट करे छॾियो। जे सब्सक्राइब न आहे कयो ज़रूरु चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़ दोस्तो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ॾहाको ख़तमु थियो ख़ैर सां ऐं दुलाब ड्रामे जूं ज़ोरो शोर सां तयारियूं शुरू आहिनि। जी दुलाब ड्रामे जूं ज़ोर ऐं शोर सां तयारियूं हली रहियूं आहिनि ऐं दुलाब ड्रामे जी हाणे शूट शुरू थी वेंदी कुझु हिकु अधु ॾींहं जे अंदरि। ऐं इन जो पहिरियों स्पेल रिकॉर्ड कयो वञे थो। पहिरें स्पेल जी लिखत सभु कुझु मिली चुकी आहे फरज़ंद मलिक खजू साहब खे, ऐं राइटर नूर ज़ोर साहब उन खे पहिरें स्पेल जी लिखत ॾेई छॾी आहे। ऐं हू पहिरियों स्पेल जॾहिं कंप्लीट कंदो, उहो पहिरियों स्पेल हलायो वेंदो चैनल ते, ऐं उन खां पोइ उन खे ॿिए स्पेल जी वरी लिखत ॾिनी वेंदी। दोस्तो ईअं हूंदो आहे, हिकु हिकु स्पेल लिखिबो आहे। स्पेल में 25 क़िस्तां हूंदियूं आहिनि, 20 खां 25, 30, 50 क़िस्त बि स्पेल में कंहिं में हूंदी आहे। पोइ अहिड़े हिसाब सां वरी ॿियो स्पेल, टियों स्पेल, अहिड़े हिसाब सां रिकॉर्ड थींदो वेंदो आहे। आहिस्ता आहिस्ता ड्रामो, छाजे करे ही सोप सीरियल हूंदा आहिनि, इन जी वॾियूं क़िस्तां हूंदियूं आहिनि। आहिस्ता आहिस्ता इन्हनि खे रिकॉर्ड कयो वेंदो आहे, पोइ साल हले 2 साल हले, अहिड़े हिसाब सां। बाक़ी रही चंड ग्रहण ड्रामे जी ॻाल्हि, इहा तव्हांखे मां हाणे ॿुधायां थो दोस्तो। चंड ग्रहण अहिड़ो ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। उन जी शूट तव्हां ॾिसी चुका आहियो। शूट उन जी काफ़ी अरसे खां वठी हली रही आहे। उनजो पहिरियों स्पेल लॻभॻि कंप्लीट थी चुको आहे। थी सघे थो हाणे जेको आहे हिन हफ़्ते खां पोइ उन जी प्रोमो ऐं टीज़र अची वञे। अञा ताईं दुलाब ऐं
जेको आहे चंड ग्रहण इन ॿिन्ही जो टीज़र या प्रोमो रिलीज़ नाहे कयो वियो। इहो मां तव्हांखे वाज़े कयां, सिर्फ़ु उन्हनि जा अपडेट तस्वीरूं ऐं लिखत शेयर थी आहे, अदाकारनि जा नाला शेयर थिया आहिनि, जेका तव्हांखे लगातार मां इन चैनल ते पोयनि वीडियो में ॾेखारे चुको आहियां कहिड़े ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि। जे तव्हां उहो वीडियो नाहे ॾिठो, हेठि वञी ॾिसी सघो था, तॾहिं में मां कंप्लीट ॿुधायो आहे दुलाब ड्रामे में कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं कहिड़े अदाकार जो कहिड़ो रोल आहे। हाणे जेको तव्हांखे ॿुधायां थो त इहो ॿुधायां थो त कॾहिं ईंदो। जेका नवां दोस्त आया आहिनि उन्हनि कहिड़ी शइ जी ख़बर न हूंदी, उन्हनि खे अर्ज़ु आहे, हेठि मां वीडियो में ॿुधाए चुको आहियां, 2-3 वीडियो हेठि वञी चेक करे सघो था त मूं ॿुधायो दुलाब ड्रामे में कहिड़ा अदाकार आहिनि ऐं आज़म मंगल खे कहिड़ो रोल ॾिनो वियो आहे ऐं जेको आहे अब्बास गुल उडाणे खे कहिड़ो रोल आहे, ॿिया जेका अदाकार आहिनि उन्हनि खे कहिड़ो रोल ॾिनो वियो आहे, गुंडो कहिड़ो आहे, विलन कहिड़ो आहे, हीरो केरु आहे, फ़नी कॉमेडी कास्ट कंहिंखे ॾिनी वई आहे, त वॾेरो कहिड़ो आहे, पुलिस जो किरदारु केरु अदा करे रहियो आहे, सॼो मां उहो हिन में कंप्लीट पोइ किस्त में ॿुधायो। 2-3 किस्तां हेठि वञी तव्हां वॉच कयो, तव्हांखे उहो वीडियो मिली वेंदो ऐं उनखे ॾिसो। तव्हां जे नवां आया आहियो, जे तव्हां मुंहिंजा पुराणा सब्सक्राइबर आहियो, तव्हां उहो ॾिसी छॾियो हूंदो, मूंखे इहा पक आहे। हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां चंड ग्रहण जी थोरी तफ़सील। दोस्तो, चंड ग्रहण हिकु ज़बरदस्त सोप सीरियल आहे, लेकिन इन ॿिन्हिनि जा प्रोमो टीज़र तमामु जल्द हाणे रिलीज़ थींदा। पहिरियों चंड ग्रहण मुंहिंजे ख़्याल में इन जो प्रोमो या टीज़र अची सघे थो, तव्हां इन जो इंतज़ारु कयो, इहो जल्दी ईंदो दुलाब खां बि। लेकिन इन दुलाब जूं बि तयारियूं ज़ोर शोर सां आहिनि, लेकिन चंड ग्रहण जूं तयारियूं काफ़ी थी चुकियूं आहिनि ऐं इन जी तव्हां टेंशन बि न वठो। बाक़ी रहियो पंहिंजनि जा गद्दार ड्रामो, लाला फयाज़ जंहिंजो डायरेक्टर आहे, इन में जेको आहे डायरेक्शन आज़म मंगल एक्टर आहे ऐं हीरो ऐं विलन जेको आहे उमेद अली कलवड़ आहे, कुझु काफ़ी ॿिया अदाकार आहिनि। सुभाणे हिकिड़ी दोस्तो मुंहिंजी वीडियो अचण वारी आहे, जेको लाला फयाज़ जी ख़ुदि ज़बानी सां उन जेको ॿुधाए रहियो आहे त कहिड़ी जेको आहे अदाकार मिंड्रा पंहिंजनि जा गद्दार में कहिड़े अदाकार कहिड़ो रोल कयो आहे, कहिड़ी कहाणी आहे, सॼी मूं अॻे बि ॿुधाई आहे तव्हांखे पंहिंजनि जा गद्दार जी। हाणे उहो पंहिंजी ज़बान सां उन पंहिंजे जेको आहे न कहाणी ॿुधाई आहे ऐं पंहिंजो वीडियो शूट करे मूं ॾे मोकिलियो अथई। उहो मां सुबुह 1-2 ॾींहं अंदरि इन यूट्यूब चैनल ते चाढ़ींदुसि। लाला फयाज़ जंहिं ज़हर ज़िंदगी में बकरार जो किरदारु अदा कयो, तव्हांखे यादि हूंदो फ़क़ीर जो पुटु हुयो, बाबा चवंदो आहे जंहिंखे आचर हर भेरे निभाॻो खुटे वेंदो हुयो ऐं आचर जहिड़े चरे खे बि जेको आहे लाला फयाज़ सुधारे छॾियो, सिधे रस्ते ते आंदो वई। उहो बहितरीनु अदाकार आहे, पाण बि हिन में अदाकारी बि कई आहे, उन पंहिंजनि जा गद्दार में उन शूटिंग तमामु ज़ोर शोर सां हली रही आहे ऐं इन में जेको आहे हीरो आज़म मंगल आहे। आज़म मंगल हिकु वॾो हीरो आहे, तव्हांखे ख़बर आहे, को हल्को फुल्को हीरो न आहे, लेकिन इन उहो वीडियो मां तमामु जल्द चाढ़ींदुसि। तव्हां उन जी ज़बानी ॿुधो ऐं तव्हांखे अञा पोइ पको पुख़्तो यकीन थी वेंदो वाक़ई शाहिद खोसे जेका अपडेट ॾिनी उहा सची अपडेट हुई। कुझु ॾींहंनि जे अंदरि काफ़ी ॿियूं नयूं अपडेटां ऐं नवां वॾे अदाकारनि जा इंटरव्यू मां जारी करण वारो आहियां इन चैनल ते, शाहिद खोसे व्लॉग ते, आज़म मंगल जा ऐं ॿिया जेका बि अदाकार आहिनि सभिनी जा वक़फ़नि बा वक़फ़नि मां इन चैनल ते अपलोड कंदुसि ऐं तव्हांखे हू पाण ॿुधाईंदा त हीउ चैनल कीअं आहे ऐं असांजो कमु कीअं हली रहियो आहे। इहा तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे तमामु जल्द। बाक़ी आज़म, बाक़ी ज़ुल्फ़कार बुर्दी, शमा मंगी, उमेद अली कलवड़, इन्हनि जा सभिनी जा नंढड़ा इंटरव्यू मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते इन ते अपलोड करे चुको आहियां। प्ले लिस्ट उन्हनि जी अलॻि ठहियल आहे, वञी चेक करे सघो था। शुरू में बि उन्हनि जा 1-2 वीडियो पिया हूंदव, उन्हनि जी ज़बानी तव्हां ॿुधो हूंदो त शाहिद खोसे व्लॉग यूट्यूब चैनल केॾो हिकु हिन टाइम सिंध जे हवाले सां कमु करे रहियो आहे। दोस्तो, जेको असां कमु करे रहिया आहियूं सिंध जे हवाले सां करे रहिया आहियूं। हिन टाइम को अहिड़ो चैनल न आहे जेको सिंध जी शोबिज़ खे, इंडस्ट्री खे प्रमोट करे ऐं जेका ग़लती हुजे ज़ाहिर करे, जेका सुठो कमु थियलु हुजे उन खे बि उजागर करे। असां कमु करे रहिया आहियूं उहो असांजो हीउ चैनल आहे शाहिद खोसे व्लॉग यूट्यूब चैनल। सिंध जा जेका ड्रामा हली रहिया आहिनि, अचण वारा आहिनि, उन्हनि जो जेको आहे दोस्तो तव्हांखे सिमथ ॿुधाईंदा आहियूं त हीउ कहिड़े ड्रामो कहिड़ी सिमथ में वञी रहियो आहे। तंहिंजे करे चवंदो आहे त हिनखे सब्सक्राइब करे छॾियो ऐं तव्हांखे वरी नॉलेज मिलंदी असांजे चैनल खां। बाक़ी ॿिया चैनल जेका आहिनि माण्हुनि जी गिला नथो कयां, उन्हनि खे बि सपोर्ट कयो तव्हां। हू सिर्फ़ु तव्हांखे एतिरो ॿुधाईंदा त हीउ ड्रामो हे हीअं हिन में हे थियण वारो आहे, हे थियण वारो। असां 2-3 कमु ॿुधाईंदा आहियूं, नॉलेज ॾींदा आहियूं तव्हांखे। अॻी कहाणी बि ॿुधाए छॾंदा आहियूं, नवे ड्रामनि जा अदाकार ऐं ड्रामनि जूं ग़लतियूं बि कढंदा आहियूं ऐं इहो जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त हिन ड्रामे जी परफेक्ट कहाणी आहे, हिन ड्रामे में हीअ जालप कई वई आहे, हिन में जेको आहे प्रोफेशनल कमु कयो वियो आहे, हिन ड्रामे में जेको आहे ॼटको कमु कयो वियो आहे, सॼो ज़ाहिर कंदा आहियूं। ऐं
हिन टाइम जेको आहे हिकिड़ो ड्रामो सिंध जी अकासी करे रहियो आहे, उहो ड्रामो आहे हवेली। ऐं हवेली वारो ड्रामो दोस्तो मूंखे ख़ुदि पसंदि आहे। आज़म मिंगल जेको अदाकार आहे, असद कुरैशी जहिड़ो बहितरीनु अदाकार आहे ऐं काफ़ी ॿिया अदाकार आहिनि, लेकिन हुन जो जेको आहे न डायरेक्शन ॾाढी मूंखे वणी, जेका हुन ते जंहिं राइटिंग कई आहे, जेको हुनजो कहाणी आहे ऐं हिकु बहितरीनु कहाणी आहे स्लो में, लेकिन ज़बरदस्त शइ आहे ऐं इहा घर में ॾिसण जहिड़ी शइ आहे। इन में को ख़ासि बदमाशी नाहे ॾेखारी वई, लेकिन हिन टाइम सिंध में जेका वाक़िया थी रहिया आहिनि उन्हनि जी अकासी करे रहियो आहे हवेली ड्रामो। हवेली ड्रामो हिकु अहिड़ो ड्रामो अथव जे तव्हां ॾिसंदव दोस्तो तव्हांखे पाण ई यकीन थी वेंदो त हवेली ड्रामो जेको आहे वाक़ई इन में लॿाड़ नाहे हयो वियो, इन में ख़ाली हवाल न आहिनि लिखिया विया, लेकिन उन में बहितरीनु कमु कयो वियो आहे। बहरहाल अचण वारा जेका ड्रामा आहिनि दुलाब आहे या चंड ग्रहण आहे, उहे दोस्तो कीअं आहिनि उहो दोस्तो मां त ॿुधाईंदो हलां। उन्हनि में मूंखे एतिरी पक उमीद आहे त कुझु चेंजिंग आहे। दुलाब ड्रामे में बि चेंजिंग थी सघे थी, चंड ग्रहण में बि, बाक़ी जेको पंहिंजनि जा गदार आहे उन में त बिल्कुलु चेंजिंग आहे, उहो मुख़्तलिफ़ ड्रामो आहे। बाक़ी हिकु ॿियो ग़रीब जो आवाज़ु अली हसन चढ़ड़ साहब बि जेको रिकॉर्ड करे रहियो आहे ड्रामो, डायरेक्टर अली हसन चढ़ड़ आहे, उहो अलॻि आहे ड्रामो। उन जी अञा पूरी अपडेट नाहे मिली, असांखे थोरी अपडेट मिली आहे, उहो तव्हांखे ॿुधाए छॾियोसीं इन वीडियो में। जीअं उन जी बक़ाया अपडेट ईंदी उहा बि तव्हां सां असां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त ग़रीब जो आवाज़ु जेको ड्रामो आहे नंढो सीरियल ड्रामो आहे। हाणे पंहिंजनि जा गदार बि हिकु नंढो सीरियल ड्रामो आहे ऐं ग़रीब जो आवाज़ बि नंढो सीरियल ड्रामो आहे। उहे ॿई सोप सीरियल ड्रामा न आहिनि, सोप सीरियल ड्रामा आहिनि दुलाब ऐं चंड ग्रहण। ऐं मुहर्रम जेको आहे मुहर्रम ख़तमु थी चुको आहे बाक़ाइदा, हाणे जेको आहे अॻिते ॾिसूं त छा थो थिए, लेकिन इहे ड्रामा जीअं पुॼंदा दोस्तो असांखे एतिरी पक आहे धूम मचाईंदा। ऐं अचण वारा ड्रामा छाजे करे इंतज़ारु आहे माण्हुनि खे हिन टाइम को ड्रामो अहिड़ो ख़ासि मिलियो न आहे, हवेली खां बग़ैर ॿियो ख़ासि ड्रामो न आहे। हा हिकिड़ो आहे ग़ुलाम हुसैन बि हली रहियो आहे, लेकिन उन जूं हफ़्ते में कुल 2 क़िस्तां ईंदियूं आहिनि। माण्हुनि खे खपे त माण्हू इहो सोचे रहिया आहिनि त असांखे रोज़ानो क़िस्त खपे, अहिड़ो ड्रामो हले जेको टाइम पास थिए। जेका सिंधी ड्रामा ॾिसण वारा आहिनि, सिंधी जेको आहे शोबिज़ खे ॾिसण वारा आहिनि, उन्हनि खे त डेली एंटरटेनमेंट खपे न। ऐं डेली हाणे अहिड़ो कोई ड्रामो न आहे जेको डेली क़िस्त अचे। हवेली जूं क़िस्तूं अची रहियूं आहिनि 4 हफ़्ते में, लेकिन मुहर्रम जे करे फ़िलहालु बंदि थी चुको। हाणे उहो बि लगातार पंहिंजे रूल ते, पंहिंजे रूट ते, साॻिए टाइम ते हलंदो। उन जूं बि हफ़्ते में 4 क़िस्तियूं आहिनि। ऐं माण्हुनि खे एंटरटेनमेंट खपे, 2-3 ड्रामा खपनि। असांखे ख़बर आहे, असां पाण ॾिसंदड़ आहियूं, लेकिन तव्हांखे यकीन ॾियारे रहिया आहियूं त कुझु ॾींहं इंतज़ारु, हाणे तव्हांजे इंतज़ार जूं घड़ियूं बिल्कुलु ख़तमु थी चुकियूं आहिनि। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, महिरबानी करे छॾियो तव्हां पंहिंजे दोस्तनि सां असांजे यूट्यूब चैनल जी लिंक ज़रूरु शेयर कंदा कयो। जे लिंक शेयर न कंदव त उहे असां वटि कीअं ईंदा, उन्हनि खे ही नॉलेज, ही अपडेट कीअं मिलंदी। छाजे करे अगरि तव्हांखे नॉलेज मिले सिंधी शोबे जे हवाले सां त असांजो चैनल तव्हां परफेक्ट चैनल आहे। जे तव्हां हिन चैनल ते अची विया आहियो नवां त तव्हांखे मायूसी न थींदी हिन चैनल खां। हीउ चैनल अहिड़ो आहे तव्हांखे ॾींहों ॾींहुं नॉलेज वधंदी वेंदी तव्हांजी, ॾींहों ॾींहुं तव्हां असांखां बि काफ़ी शयूं सिखी वेंदव ऐं सम्झी वेंदव त वाक़ई जेको आहे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल हिकु बहितरीनु चैनल आहे। ऐं तव्हांखे आहिस्ता आहिस्ता इन शइ जी ॼाण पवंदी वेंदी ऐं तव्हांखे एंटरटेनमेंट हिते ई मिलंदो, नॉलेज हितां मिलंदी, तव्हांखे प्रोफेशनल कमु असां वटां मिलंदो, सभु कुझु तव्हांखे कमु असां वटि मिलंदो। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अॼु जो वीडियो पुॻो आहे असांजो पुॼाणी ते। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾियो। जे सब्सक्राइब नाहे कयो त हाणे करे छॾियो, जे लाइक नाहे कयो त महिरबानी करे लाइक करे छॾियो, इहो बिल्कुलु फ्री आहे। ऐं पंहिंजी क़ीमती राय तव्हां कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा कयो, असांखे जीअं ख़बर पवे तव्हांजी क़ीमती राय छा आहे। मिलंदासीं असां वरी तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।